अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रन या रब्बी शुक्रन, هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب، شكرا يا ربي شكرا، هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب، شكرا يا رب. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم من حمزه ونفخه ونفسه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا إذا نودي للصلاة من يوم الجمعة فاسعوا إلى ذكر الله وذروا البيع. وقال النبي صلى الله عليه وسلم: الجمعة حق واجب على كل مسلم في جماعة. قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मुझे अजीज दोस्तों ऐं भाइरो, हफ़्ते जे ॾींहंनि में सभ खां अफ़ज़ल ॾींहुं ही जुमे जो ॾींहुं आहे। तंहिं करे मुनासिब मालूम थिए थो त अॼु जे दर्स में असीं इन अज़ीम शान ॾींहं जी अहमियत, फज़ीलत ऐं उन जा आदाब ऐं अहकाम बयान कयूं कुझु। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करण, उन जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो: नहनुल आखिरून अस्साबिकून यौमल क़ियामह, अन्नहुम ऊतुल किताब मिन क़ब्लिना व ऊतीनाहु मिन बादिहिम व हाज़ा यौमुहुमुल्लज़ी फ़ुरिज़ अलैहिम फ़ख्तलफ़ू फ़ीहि फ़हदाना अल्लाहु लहू फ़हुम लना फ़ीहि तबअन फ़लयहूद गदन वन्नसारा बाद गद। अल्लाह रब्बुल आलमीन ॿियनि उम्मतुनि जे मुक़ाबिले में हिन उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ख़ुसूसी फ़ज़ल ऐं करम फरमायो। अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़ज़ल ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत, अल्लाह रब्बुल आलमीन जी बाज जी सूरत हिकिड़ी इहा बि आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे असांजे नसीब में जुमे जो ॾींहुं रखियो। छो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असीं आख़िर में आया आहियूं। नहनुल आखिरून, त असीं आख़िर में आया आहियूं ऐं क़यामत जॾहिं असीं सभिनि खां सबक़त हासिल करे वेंदासीं, अॻु में अॻराई कंदासीं या अॻु में जन्नत में दाख़िल थींदासीं। अगरचे उन्हनि अॻियनि उम्मतुनि खे असां खां पहिरीं किताब ॾिनो वियो ऐं असांखे उन्हनि खां बाद किताब ॾिनो वियो या शरीयत मिली, ऐं हू जुमे जे ॾींहुं जेको अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ते फ़र्ज़ कयो हो, लेकिन उन जुमे जे ॾींहं जे बारे में यहूद व नसारा इख़्तिलाफ़ कयो त अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ हिन ॾींहं खे ख़ासि तौर ते रहनुमाई फरमाई ऐं हिन में असां खां हू ताबे थी विया, असांजा ताबे थी विया। छो त पहिरीं जुमे जो ॾींहुं असांजे लाइ, लिहाज़ा यहूदिन जे लाइ बाद गदिन, यानी उन खां बाद वारो ॾींहुं यानी छंछर जो ॾींहुं यहूदिन जे लाइ, व नसारा बाद गद, ऐं ईसाइन जे लाइ उन्हनि खां बाद यानी आचर जो ॾींहुं मुक़ररु कयो वियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहं खे सभिनी ॾींहंनि खां अफ़ज़ल करार ॾिनो आहे। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खैरु
यौमिन तलअत अलैहि शम्स यौमुल जुमअह फीही खुलिक़ आदम व फीही उदखिलल जन्नह व फीही उखरिज मिनहा वला तक़ूमु अस्साअ इल्ला फी यौमिल जुमअह। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सभ खां बहितर ॾींहुं जंहिंमें सिज उभरे थो उहो जुमे जो ॾींहुं आहे। उन में हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो वियो ऐं उन ॾींहं ते जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं उन ई ॾींहुं यानी जुमे जे ॾींहुं जन्नत मां कढियो वियो ऐं क़यामत जेकॾहिं आहे बि त उहा बि जुमे ॾींहुं ई क़ाइमु थींदी। हीअ रिवायत सही मुस्लिम में मौजूदु आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया खैरु यौमिन तलअत अलैहि शम्स यौमुल जुमअह, यानी जेके बि ॾींहं आहिनि सभिनी ॾींहंनि मां बहितरीन में बहितरीन अफ़ज़ल ॾींहुं आहे जुमे जो ॾींहुं, त उन जो असीं क़दुरु कयूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन हाज़ा यौमु ईदिन जअलहु अल्लाहु लिल मुस्लिमीन फमन जाअ इलल जुमअति फलयग़तसिल व इन कान तीबन फलयमस्स मिन्हु व अलैकुम बिस्सिवाक। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहं खे ईद जो ॾींहुं करार ॾिनो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक इहो ईद जो ॾींहुं आहे, यानी जुमे जो ॾींहुं असांजे लाइ हिकु ईद जो ॾींहुं आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हर मुस्लमान जे लाइ बणायो आहे, अफ़ज़ल बणायो आहे, बहितर बणायो आहे। पोइ जेको शख़्स जुमे जी निमाज़ लाइ अचे उनखे घुर्जे त उहो गुस्ल करे, खुशबू लॻाए ऐं मिसवाक ॾंदण करे साफ़ सुथरो थी करे मस्जिद में अचे। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾींहं खे जुमे जे ॾींहं खे सभिनी ॾींहंनि जो सरदार करार ॾिनो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन यौमल जुमअति सय्यदुल अय्यामी व आदमुहा इंदल्लाह, त अल्लाह रब्बुल आलमीन वटि सभिनी ॾींहंनि मां अफ़ज़ल ॾींहुं जेको आहे, फज़ीलत वारो ॾींहुं जेको आहे, मक़ाम ऐं मर्तबे वारो ॾींहुं जेको आहे उहो जुमे जो ॾींहुं आहे। इन यौमल जुमअति सय्यदुल अय्याम, त ही जुमे जो ॾींहुं ॿियनि सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे। हिन रिवायतुनि मां जेके तव्हांजे साम्हूं बयानु कयूंसीं इन मां जुमे जी फज़ीलत, उन जो मक़ाम, उन जो मर्तबो बि ज़ाहिर थिए थो ऐं जेके ॿिया मसला ज़ाहिर थिया आहिनि उहे इख़्तिसारन तव्हांजे साम्हूं रखूं था त जुमे जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो, ठाहियो ऐं उन ॾींहुं जुमे जे ॾींहुं ई आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में दाख़िल कयो वियो ऐं जुमे जे ॾींहुं ई ज़मीन ते लाथो वियो ऐं जुमे जे ॾींहुं ई आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल थी ऐं जुमे जे ॾींहुं ई उनखे मौत आयो ऐं उन ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें दुआ अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाए थो ऐं इन ॾींहुं सूर फूकियो वेंदो ऐं क़यामत क़ाइमु थींदी। जुमे जे ॾींहुं सभ खां अहम इबादत जुमे जी नमाज़ आहे। इहा हर मुकल्लफ ऐं वस वारे ते फर्ज़ आहे। उन जी फर्ज़ियत क़ुरान मजीद मां साबित आहे जीअं अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअह फसअू इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बैअ। सूरह जुमअह हिन जुमे जे ॾींहं जे जुमे जे नाले सां ई क़ुरान मजीद में हिकु मुकम्मल सूरत मौजूद है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ए ईमान वारो जुमे जे ॾींहुं जॾहिं नमाज़ लाइ अज़ान ॾिनी वञे त अल्लाह जे ज़िक्र लाइ थोरो जल्दी कयो ऐं पंहिंजो कारोबार, पंहिंजो धंधो छॾे ॾियो जेकॾहिं तव्हां ॼाणो था त इहा ॻाल्हि तव्हांजे हक़ में बहितर आहे। हिते बीही करे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण चाहींदुसि। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए इज़ा नूदिया लिस्सलाह, जॾहिं नमाज़ लाइ सॾियो वञे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, असांजो दीन ॿिनि शयुनि में मिली करे मुकमल थिए थो, हिकु क़ुरान ऐं ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान। जेकॾहिं असीं सिर्फ़ क़ुरान खे वठूं ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे छॾियूं त असांजो दीन अणपूर थींदो, मुकमल न थींदो। ऐं ईअं ई असीं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहमियत ॾियूं ऐं क़ुरान खे छॾियूं तॾहिं बि असीं सिधे राह खां भटकिजी वेंदासीं। जो हिते लफ़्ज़ आयल आहे नूदिया, जॾहिं नमाज़ लाइ अज़ान ॾिनी वञे या सॾियो वञे त इहा अज़ान असांखे पूरे क़ुरान में किथे बि कोन मिलंदी। अज़ान जा अल्फाज़ कहिड़ा आहिनि, वक़्तु छा आहे, कहिड़े वक़्तु ॾिजे,
ये अव्हांखे मिलंदा त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में मिलंदा, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात में मिलंदा। अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। ही उहे अज़ान जा अल्फाज़ आहिनि जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारिया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, दीन ॿिन्ही शयुनि सां मिली करे मुकमल थिए थो। असांखे बि घुर्जे त ॿिन्ही शयुनि जा असीं पाबंद रहूं। त हिते अल्लाह रब्बुल आलमीन इज़ा नूदिया लिस्सलाह, जॾहिं नमाज़ लाइ सॼो वञे, जुमे जी नमाज़ लाइ सॼो वञे त फसअउ इला ज़िक्रिल्लाह, त जल्दी कयो अल्लाह जी ज़िक्र ॾांहुं, अल्लाह जी यादि ॾांहुं ढोड़ो जल्दी कयो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जुमे जी नमाज़ अदा करण जे ताकीद फरमाई आहे ऐं हुकुम ॾिनो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल जुमअत हक़्क़ुन वाजिबुन अला कुल्लि मुस्लिम, त जुमे जी नमाज़ जमा सां अदा करण हर मुकल्लफ, हर समझदार मुसलमान ते हक़ आहे, वाजिब आहे, लाज़मी आहे। इल्ला अरबअ, मगर 4 अहिड़ा आहिनि जेके इन जी फर्ज़ियत खां या उन जे वजूब खां थोरो हेठि आहिनि, या उन मथां लाज़िम न आहे, फर्ज़ न आहे। अब्दुन, हिकु त बानो, ज़र ख़रीद बाना, जीअं शुरू में बानप जो या ग़ुलामी जो जेको दौर हो उहो। अब्दुन ममलूक औ इमरातुन, या औरत जे मथां जुमो फर्ज़ न आहे, लेकिन उहा जेकॾहिं मस्जिद में अची करे नमाज़ अदा करणु चाहे त उनखे मना कोन कबो, इजाज़त ॾिबी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ला तमनउ इमा अल्लाहिल मसाजिद, तव्हां अल्लाह जी बानियुनि खे अल्लाह जे घर में अचण खां न रोकियो। जेकॾहिं हू तव्हां खां इजाज़त घुरनि त असीं मसाजिद में वञी करे अल्लाह जी इबादत करणु चाहियूं थियूं, तव्हांखे घुर्जे त उन्हनि खे इजाज़त ॾियो, त बहितर आहे, लेकिन फर्ज़ न आहे उन ख़वातीन जे मथां। औ सबीयुन, या ॿार आहे, औ मरीज़ुन, या मरीज़, दाई जेको अहिड़ो मरीज़ जेको हली न सघे, ताक़त न रखंदो हुजे। ऐं अहिड़ी तरह ॿी रिवायत में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसाफ़िर जा बि लफ़्ज़ फरमाया आहिनि त मुसाफ़िर ते जुमो फर्ज़ न आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स लाइ जेको बग़ैर उज़ुर जे जुमे खे छॾे थो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्त वईद, सख़्त धड़कन जे अल्फाज़ में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मन तरक सलासन जुमअन तहावुनन बिहा तबअ अल्लाहु अला क़ल्बिही। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स सुस्तीअ जे करे 3 जुमा छॾे थो त अल्लाह ताला उन जे दिल ते मोहर हणी छॾे थो, मोहर लॻी वञे थी। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावा, इहे जेके मोहर जा अल्फाज़ आहिनि, यानी हिदायत खां महरूमी, दिल जो सख़्त थियणु, दिल में नरमी ख़तम थी वञणु, इहे अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां मोहर आहे। रहम ख़तम थी वञणु, इहे मोहर जूं जेके निशानियूं आहिनि। पोइ इन्हनि जे लाइ इस्तग़फ़ार आहे, कसरत सां ज़िक्रुल्लाह आहे, तिलावतुल क़ुरान आहे, पंहिंजी आख़िरत खे यादि करण आहे। जेकॾहिं सभु इहे असीं मामलात कंदासीं, अमल कंदासीं त असांजी दिलि बि नरम थींदी, ऐं उमेद आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असांजी दिलि तां जेका मोहर आहे उहा बि ख़तम करे छॾे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हू जुमे जी नमाज़ छॾण खां बाद अची वञनि, वरना अल्लाह ताला उन्हनि दिलनि ते मोहर लॻाए छॾींदो, पोइ उहे गाफ़िलनि मां थी वेंदा। हीअ रिवायत सही मुस्लिम में आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी गाफ़िल दीन खां गाफ़िल, शरीयत खां गाफ़िल, अल्लाह जी तौहीद खां गाफ़िल, इहे सभु गफ़लत जूं आहिनि। ऐं जुमे जे फ़ज़ाइलनि खां बाद जुमे जे जा कुझु आदाब आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जुमे जे अदबनि मां पहिरियों अदब इहो आहे त पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो करे, गुस्ल करे, विंझे, साफ़ करे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, इज़ा अराद अहदुकुम अन यअतिय यौमुल जुमअह फलयग़तसिल। सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी रिवायत आहे त तव्हां मां जेको बि शख़्स जुमे जे ॾींहं लाइ अचण जो इरादो करे त उहो गुस्ल करे, विंझे।
रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल गुस्लु यौम अल जुमअति वाजिबुन अला कुल्लि मुहतलिम। बुखारी व मुस्लिम। जुमे जे ॾींहं जो गुस्ल हर बालिग ते वाजिब ऐं लाज़िम आहे त गुस्ल करणु। ऐं ॿियो अदब रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यग़तसिलु रजुलुन यौमल जुमअह व यतहरु मस्तताअ मिन तुहरिन व यदहिनु मिन दुहनिही औ यमस्सु मिन तीबिन मिन बैतिही सुम्मा यख़रुज फला युफ़र्रिक़ु बैनस्नैनि सुम्मा युसल्ली मा कुतिब लहू। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे आदाबनि मां कुझु अदब ही बि ॿुधाया आहिनि त जुमे जे ॾींहुं पहिरीं त गुस्ल आहे, गुस्ल करे चङी तरह तहारत हासिल करे पोइ तेल लॻाए, पोइ खुशबू लॻाए। खुशबू जेकॾहिं पंहिंजी मुयसर न आहेसि त ऐसा ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त पंहिंजी घरवारी पंहिंजी ज़ौजा मुहतरमा खां अगरि उन जी खुशबू रखियल हुजे त उहा बि खुशबू लॻाए करे मस्जिद में अचे। ऐं ॿियो त जेका जिते जॻह मिलेसि मस्जिद में आराम सां उते वेहे, माण्हुनि जे मथां ओरांगे लंघे करे अॻियां पंहिंजी जॻह न ठाहे, माण्हुनि में खलल पैदा न करे। ऐं उन खां बाद अदब इहो आहे त जेतिरी मुक़दर में लिखियल आहे जेतिरो आसानी सां नमाज़ अदा करे सघे थो नवाफ़िल अदा करे ऐं ख़ामोशीअ सां वेही करे। ऐं जेकॾहिं ख़ुतबो शुरू थी वञे त ख़ामोशीअ सां वेही करे ख़ुतबो ॿुधे ऐं कंहिं बि क़िस्म जी लग़व हरकत न करे, न को कंहिंखे इशारे सां ॻाल्हाए, न कोई पंहिंजे हथ सां ज़मीन खे खरोचे, ज़मीन खे खोटे या फरासी या सफ़ जेका विछायल आहे उन सां रांदि खेॾे, न कोई कंहिंखे ख़ामोशी जे लाइ बि न चवे। बिल्कुलु इत्मीनान ऐं सुकून सां जुमे जो ख़ुतबो, जुमे जो वाइज़ ॿुधे। ऐं एसि ताईं जो बिल्कुलु अगरि कंहिंखे इशारो बि करे थो ऐं कंहिंखे जेकॾहिं इशारो बि कयईं, कंहिंखे हरकत कंदे ॾिठई ऐं इशारे सां उनखे रोकियईं, तॾहिं बि ईअं सम्झो त जुमे जो अजुर ऐं जुमे जो सवाबु उन खां ज़ाया थी वियो। ऐं जुमे जे लाइ जल्दी अचणु कोशिशि इहा कजे त सभ खां पहिरीं मस्जिद में दाख़िल थिजे, छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जा अलॻि फ़ज़ाइल बयान फरमाया आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन इग़्तसल यौमल जुमअति गुस्ल जनाबह सुम्मा राह फकअन्नमा क़र्रब बदनन। फरमाए त जेको जुमे ॾींहुं गुस्ल करे सभ खां पहिरीं मस्जिद में दाख़िल थिए थो त उन खे क़ुर्बानी जो सवाबु मिलंदो, उठ जी क़ुर्बानी जो। सुम्मा राह फी साअतिन सानिया, जेको ॿी घड़ीअ में जेको दाख़िल थिए थो फकअन्नमा क़र्रब बक़रा, त उनखे ॻऊं जी क़ुर्बानी जो सवाबु मिलंदो। वमन राह फी साअति सालिसा, जेको टीं घड़ीअ में शामिल थिए थो या जुमे ॾांहुं अचे थो, मस्जिद में दाख़िल थिए थो, त उनखे दुंबे या घेटे या बकरे जी क़ुर्बानी जो सवाबु मिलंदो। उन खां बाद जेको अचे थो उनखे दजाज कुकुड़ जी क़ुर्बानी जो सवाबु आहे। ऐं ईअं ई उन खां बाद जेको अचे थो त उनखे बेदे या अंडे जी क़ुर्बानी जो सवाबु मिले थो। फ़इज़ा ख़रजल इमाम हज़रतल मलाइका यस्तमिऊन अज़्ज़िक्र, पोइ जॾहिं इमाम ख़ुतबे लाइ बीहे थो, अज़ान अची वञे थी, त पोइ फ़रिश्ता बि जेके आहिनि त उहे रजिस्टर बंदि करे, उहे पंहिंजो रजिस्टर बंदि करे इमाम जो ख़ुतबो ख़ामोशीअ सां ॿुधनि था। ऐं हिन रिवायत में ईअं सम्झो त हिकिड़ी रिवायत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त फ़रिश्ता जेके आहिनि, जीअं हिन में साबित आहे, बल्कि ॿी रिवायत में अलॻि सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मस्जिद जे दरवाज़े ते फ़रिश्ता रजिस्टर खोले वेठल हूंदा आहिनि। फ़रिश्ता रजिस्टर खोले वेठल हूंदा आहिनि, जेको पे अज़ान खां पहिरीं जेके दाख़िल थींदा वेंदा आहिनि उन जा नाला दर्ज थींदा आहिनि पे, त ही माण्हू आयो, इन जो नालो लिखियऊं, इन जो नालो लिखियऊं। जीअं ई अज़ान थिए थी त फ़रिश्ता जेके आहिनि रजिस्टर बंदि करे वेही रहनि था। पोइ अज़ान खां बाद जेको अचे थो उनखे सिर्फ़ जुमे जो सवाबु मिले थो, बाक़ी इज़ाफ़ी सवाब खां हू महरूम रहिजी वञे थो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुंहिंजा भाइरो, जेकॾहिं असीं जुमे जे ॾींहुं फ़रिश्तनि जे सहीफ़नि में नालो लिखाइण घुरूं था त असांखे इमाम जे मिंबर ते वेहण
खां पहिरीं मस्जिद में पहुचणु घुर्जे, वरना इहा ॻाल्हि यादि रहे त जेकॾहिं असीं इमाम जे मिंबर ते वेहण खां पोइ मस्जिद में पहुचंदासीं त असांखां कुर्बानी जो सवाब न को कुर्बानीअ जो सवाब मिलंदो, न ई असांजो नालो फ़रिश्तनि जे सहीफ़नि में लिखियो वेंदो। ऐं जीअं ई मस्जिद में दाख़िल थियूं त पहिरियों हुकुम इहो आहे त असांखे 2 रकातूं पढ़ी करे मस्जिद में वेहणो आहे। उतहतल मस्जिद जे नाले सां नीयत सां पढ़णियूं आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दखल रजुल यौम अल-जुमअह वन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यख़ुतुबु फक़ाल असल्लैत क़ाल ला क़ाल सल्लि रकातैन। सही बुखारी सही मुस्लिम जी रिवायत है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खुतबो ॾेई रहिया हुआ त हिकु शख़्स मस्जिद में दाख़िल थियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे मुखातिब थी करे फरमाए, असल्लैत, छा तव्हां नमाज़ अदा कई आहे? त हुन फरमायो त न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, फसल्लि रकातैन, तूं 2 रकातूं पढ़ी करे पोइ वे। यानी जेॾी महिल बि मस्जिद में दाख़िल थिए, अगर मस्जिद अज़ान खां पहिरीं दाख़िल थिए थो, उन जे लाइ इहो ई आहे त जेतिरी उन मुक़दर में है 2 रकातूं 4 रकातूं 6 रकातूं जेतिरो उन आसानी पढ़ी सघे थो पढ़ंदो रहे नवाफिल। जीअं ई इमाम मिंबर ते वेहे त ख़ामोशीअ सां वेही खुतबो ॿुधे। ऐं जेके इमाम खुतबो ॾेई रहियो आहे ऐं उन खां बाद जेके मसाजिद में दाख़िल थियनि था, उन्हनि जे लाइ हुकुम इहो आहे त उहे मस्जिद में दाख़िल थियण वुज़ू करे पहिरीं 2 रकातूं पढ़नि, 2 रकातूं पढ़ी करे पोइ वेहनि, 2 रकातूं पढ़ी करे पोइ वेहनि। ऐं जीअं असांजे मुआशिरे में हिकिड़ो खुतबनि जे लिहाज़ सां हिकिड़ो आहे जेको शरीयत में हुनजो सबूत कोन्हे। जीअं पहिरीं वाइज़ थींदो आहे, वाइज़ थियण खां बाद अज़ान थींदी आहे, अज़ान खां बाद खुतबो ॾींदा आहिनि, वरी ॿियो खुतबो ॾींदा आहिनि। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित कोन्हे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अज़ान खां बाद खुतबो ॾींदा हुआ, उहो ई असल खुतबो हो। ऐं जेको ॿिनि नमाज़ुनि या ॿिनि अज़ानुनि जो रवाज है, वो सैयदना उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में शुरू थियो। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन बाज़ार जे विच में हिकु जुमे जे ॾींहुं बाज़ार जे विच में हिकिड़े अज़ान ॾियाराईंदा हुआ। ऐं जीअं ई ताकि माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो टाइम शुरू थियण वारो आहे, अज़ान ॾेई उनखे होशियार करणु। ऐं जीअं ई मस्जिद में दाख़िल थींदा हुआ त मस्जिद में दाख़िल थियण खां बाद पूरो इमाम जॾहिं खुतबे ते वेहंदो हो, पोइ मुअज़्ज़िन अज़ान ॾींदो हो। अज़ान ॾेई करे उहो ई वाइज़ आहे, उहो ई खुतबो आहे, उहा ई नसीहत आहे, ॿी का अलॻि सां उन जी का हैसियत कोन्हे। जीअं असांजे मुआशिरे में राइज आहे, इहो बिदई तरीक़ो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत खां साबित कोन्हे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, भई जॾहिं इमाम खुतबो ॾेई रहियो हुजे, अगर उन जे दौरान बि केरु दाख़िल थिए थो मस्जिद में, उनखे घुर्जे त 2 रकातूं पढ़ी करे पोइ वेह। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स जुमे जे ॾींहुं गुस्ल कयो ऐं पंहिंजी घरवारीअ खां खुशबू वठी करे खुशबू लॻाई, सुठा कपिड़ा साफ़ सुथरा कपिड़ा पहिरे करे मस्जिद में दाख़िल थियो ऐं खुतबे जे दौरान का बि लॻव हरकत न कयई ऐं न कोई माण्हू खे ओरां कयई, ऐं जेको उन खे त पूरो सवाब मिलंदो। ऐं जेकॾहिं इहा हरकत करे थो या माण्हुनि खे ओरांगे थो या इशारनि सां का ॻाल्हि मना करे थो त उन पंहिंजो जुमे जो सवाब विञाए वरितो। ऐं ख़ासि तौर जुमे जे ॾींहं में हिकु अहिड़ी बरकत वारी घड़ी आहे, रहमत वारी घड़ी आहे, क़बूलियत वारी घड़ी आहे, जंहिं वक़्तु अल्लाह रब्बुल आलमीन असांजी दुआऊं क़बूल फरमाए थो। उन घड़ी जो असीं एहतमाम कयूं। उहा घड़ी, उहो टाइम, उहो वक़्तु आहे जीअं ई जुमे वक़्तु शुरू थिए थो वठी करे, यानी सॼो ॾींहुं असांजे लाइ हिकु बरकत वारो ॾींहुं आहे। इन ॾींहं में खे असीं ज़ाया न कयूं, अजायन मशगूलात में पंहिंजो पाण खे मशगूल न रखूं। हिन ॾींहं खे असीं बाबरकत ऐं रहमतुनि वारो ॾींहुं सम्झूं ऐं बरकत वारो ॾींहुं सम्झूं ऐं इन ॾींहं मां भरपूर फ़ाइदो हासिल कयूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फीही साअतुन ला युवाफिकुहा अब्दुन मुस्लिम वहुव क़ाइमुन युसल्ली यसअलुल्लाह शैअन इल्ला आताहु इय्याहु व अशार बियदिही युक़ल्लिलुहा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन वक़्तु हिकु अहिड़ी घड़ी आहे जंहिं वक़्तु माण्हू निमाज़ पढ़ी रहियो हुजे या अल्लाह ताला खां दुआऊं घुरंदो रहियो हुजे
छो त अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरो जेको सवाल कंदो हिन घड़ीअ में, हिन वक़्त में, हिन टाइम में, अल्लाह रब्बुल आलमीन उन जो टाइम, उन वक़्त उन जी हर हाजत पूरी कंदो ऐं उन जी दुआउनि खे क़बूल फरमाईंदो। पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारे सां फरमायो, युक़ल्लिलुहा, इशारो करे पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहो वक़्तु थोरो आहे। इन जो मतिलबु छा, तव्हां सबक़त हासिल कयो, उन वक़्त खे गनीमत सम्झो, उहो वक़्तु ॻोल्हियो, पंहिंजे उन वक़्त खे ज़ाया न कयो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहं जे हवाले सां कुझु ख़ासि नसीहतूं फरमायूं। ख़ासि तौर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जुमे जे ॾींहुं सूरह कहफ जी तिलावत करणु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमान, क़रअ सूरतुल कहफ लैलतुल जुमअ अज़ाअ लहू मिन नूरिन फीमा बैनहु व बैनल बैतिल अतीक। जेको शख़्स जुमे जी राति या जुमे जे ॾींहुं जेको सूरह कहफ जी तिलावत कई, उन जे साम्हूं ऐं खाना काबा जे मुफ़ासिले ताईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त नूर अची वञे थो, यानी रोशनी। ॿी रिवायत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मा बैनल जुमअतैन, यानी सूरह कहफ जी तिलावत कई ऐं नूर केतिरो थिए, हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं इहो पूरो सिलसिलो नूर ऐं रोशनी, हिदायत, रहमत मां भरिजी वञे थो। सूरह कहफ खे असीं पढ़ूं, उन खां बाद जुमे जे ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कसरत सां दुरूद पढ़ूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सलातु उम्मती तुअरदु अलैया मिन कुल्लि यौमिल जुमअ, ख़ासि तौर जुमे जे ॾींहुं मुंहिंजे मथां दुरूद पढ़ण वारे जो दुरूद पेश कयो वञे थो, मोकिलियो वञे थो। त कसरत सां असीं जुमे जे ॾींहुं दुरूद पढ़ूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, दुरूद या अल्फाज़ बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारिया आहिनि, असीं कोशिशि कयूं उहे ई अल्फाज़ अदा कयूं, छो त उहे वहीअ जे ज़रिए सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारिया आहिनि। जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं सहाबा सवाल कयो, सहाबा कराम सवाल कयो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां ते दुरूद मोकिलण जो हुकुम ॾिए पियो, त असीं दुरूद कीअं मोकिलियूं? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया ऐं थोरी देर खां बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ही उहो दुरूद आहे जेको वहीअ जे ज़रिए सां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो। हिते बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखंदुसि त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या असहाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो वतीरो न हो त दीन में पंहिंजे तरफ़ां का राय, का ॻाल्हि दाख़िल कनि, छो त सहाबा कराम अरबी दान हुआ, अरबी ॼाणंदा हुआ, माना उनजी ईअं सम्झो त मादरी ज़बान ई अरबी हुई। पर उन जे बावजूदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पंहिंजा दुरूद, पंहिंजूं दुआऊं या पंहिंजा कसीदा ठाहे करे पेश कोन कयूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं ही दुरूद ठाहियो, तव्हां खे वणे थो कोन वणे, ॿिए चयो जे साईं ही ऐं ही दुरूद ठाहियो आहियां, टे चयो जे ही दुरूद ठाहियो आहियां, न, सभई आया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में, गोॾा बनी करे वेठा ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयूं। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त इन्नल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ते अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पोइ असांखे दुरूद सेखारियो त अल्लाह रब्बुल आलमीन जेको हुकुम ॾिनो आहे। ऐं वधीक तव्हां ॾिसो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे तरफ़ां दुरूद जा लफ़्ज़ कोन ॿुधाया। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया, वही नाज़िल थी आहे, जिब्रील अमीन आयो आहे, उहे अल्फाज़ खणी करे आयो आहे, उहे अल्फाज़नि जो नुज़ुल थियो आहे। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उहे अल्फाज़ पंहिंजनि साथियुनि, पंहिंजनि प्यारनि शागिर्दनि खे सेखारिया। त हिन में ई असांजे दीन जो हिकिड़ो मनहज असांखे सम्झ में अचे थो त असांजो दीन जो मनहज छा आहे, असांजे दीन जो तरीक़ो छा आहे, असांजे दीन जो आइन ऐं दस्तूर छा आहे। असांजे दीन जो आइन, असांजे दीन जो दस्तूर, असांजे दीन जो जेको मनहज आहे, जो तरीक़ो आहे, उहो इहो आहे, उहो पूरे जो पूरो वही इलाहियती आहे। इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया।
क़लीलन मा तज़क्करून। त पैरवी उन शइ जी कयो जेका अवां ॾांहुं नाज़िल कई वञे थी, लाथी वञे थी, उन जे पोयां हलो, उन जी पैरवी कयो। वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून। ऐं ॿियनि शयुनि जे पोयां न लॻो, यानी वही राय खे छॾे ॿियनि राय क्यास मलफूज़ात इन जे पोयां न लॻो ऐं सिर्फ़ ऐं सिर्फ़ ऐं पाबंद आहियो उन ॻाल्हि जा जेको अवां जी तरफ़ लाथो वञे थो। वही इलाही हिन मां ई नंढड़ो हिकिड़ो वाक़ियो आहे। इन मां ई असीं जेकर सम्झणु चाहियूं त असीं पंहिंजो रुख सिधो करे सघूं था। त असांजो रुख कहिड़े पासे, असीं कहिड़े पासे वञूं पिया ऐं असांजो दीन असांखे कहिड़ी तालीम ॾिए थो। असांजो दीन असांखे तालीम ॾिए थो इत्तिबा जी, पैरवीअ जी, न को इब्तिदा जी। जीअं अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ी अल्लाह तआला फरमायो इत्तबिऊ वला तब्तदिऊ फ़क़द कफ़ैतुम। त अवां पैरवी कयो, इत्तबिऊ पैरवी कयो, वला तब्तदिऊ इब्तिदा न कयो, शुरूआत न कयो, पहल न कयो, फ़क़द कफ़ैतुम त जेका ॻाल्हि अवां खे अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाइणी हुई उहा अल्लाह रब्बुल आलमीन ॿुधाए छॾी ऐं अवां खे काफ़ी करे छॾी। काफ़ी मतिलब अवां जे मथां जेका नेमत हुई, जेका रहमत हुई, जेको दीन हो, उहो पूरे जो पूरो अल्लाह रब्बुल आलमीन अवां जे मथां नाज़िल करे मुकमल करे छॾियो पंहिंजी नेमत खे। फ़क़द कफ़ैतुम त अवीं काफ़ी थी वियो। त दुरूद पढ़ूं, कसरत सां पढ़ूं। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मन सल्ला अलैहि हिन युस्बिहु अशरन व हिन युमसी अशरन अदरक्तुहु शफाअती यौमल क़ियामह। त जेको शख़्स सुबुह जे वक़्तु 10 दफ़ा, शाम जे वक़्तु बि 10 दफ़ा मूं ते दुरूद मोकिले थो त उन खे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी शफाअत नसीब थींदी। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पढ़णु शिफ़ाअत जो सबब बणिजे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कसरत सां दुरूद पढ़ण सां दर्जात में बुलंदीअ सबब बणिजे थो ऐं कसरत सां दुरूद पढ़ण दुआ जी क़बूलियत जो बि ज़रियो आहे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घणे खां घणो दुरूद पढ़ण से असांजी नेकियुनि में जेको आहे सो दर्जात वधनि था। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़े थो उनखे 10 दफ़ा जेके दर्जात बुलंद थियनि था, 10 दफ़ा अल्लाह जो रहमतुनि जो नाज़िल थिए थो। मन सल्ला अलैहि सलातन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरन। त जेको शख़्स मूं ते हिकु दफ़ो दुरूद मोकिले अल्लाह रब्बुल आलमीन उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। त ही मुख़्तसरन जेको अवां जे साम्हूं मुजमे जे हवाले सां उन जी अहमियत, उन जी फज़ीलत ऐं उन जे अहकाम मुख़्तसर तौर ते रखियमि। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे दीन हनीफ़ ते अमल पैरा थियण जी तौफ़ीक़ ॾे ऐं असांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाब नसीब फरमाए। ऐं जेको ॿुधायुमि सभ खे पहिरीं मूंखे ऐं उन खां बाद अवां सभिनी साथियुनि खे, दोस्तनि, भाइरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।